अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी इन वीडियो में असां नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आई आहिनि उन्हनि जे बारे में डिस्कस कंदासीं। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ ग्रेजुएट्स, IT ग्रेजुएट्स, स्टैटिस्टिक्स ग्रेजुएट्स जे लाइ तमामु वॾियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। इन में जेके पोजीशन्स आहिनि उहा आहे प्रोडक्ट मैनेजर जी, जंहिंमें मिनिमम ग्रेजुएशन रिक्वायर्ड आहे ऐं बैचलर इन इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन वारे खे प्रेफरेंस ॾिनी वेंदी। उनखां अलावा जेका ॿी जॉब अपॉर्चुनिटी आहे उहा आहे डेटा एनालिस्ट जी OG2 जी जॉब अपॉर्चुनिटी आहे। इन में मिनिमम ग्रेजुएशन रिक्वायर्ड आहे इन फाइनेंस, स्टैटिस्टिक्स, कंप्यूटर साइंस विल बी प्रिफर्ड। उनखां अलावा फर्दर ही एक्सपीरियंस लिखियल आहे, अदर स्किल्स लिखियल आहिनि, इहे तव्हां डिटेल में ॾिसी सघो था हिन में। उनखां पोइ थर्ड जॉब अपॉर्चुनिटी आहे उहा बिज़नेस एनालिस्ट जी आहे, जेका OG2 जी जॉब आहे। इन में मिनिमम ग्रेजुएशन रिक्वायर्ड आहे ऐं उनखां अलावा स्टैटिस्टिक्स, कंप्यूटर साइंस, फाइनेंस वारा प्रिफर कया वेंदा। उनखां पोइ जेका जॉब अपॉर्चुनिटी आहे उहा प्रोडक्ट मैनेजर जी आहे, इहा बि OG2 जी जॉब आहे। इन में मिनिमम ग्रेजुएशन रिक्वायर्ड आहे इन इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस टेक्नोलॉजी, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन। तव्हां ग्रेजुएशन वारा अप्लाई करे सघो था ऐं उनखे अलावा जेके IT वारा, बिजनेस वारा आहिनि उन्हनि खे प्रेफरेंस आहे। उनखां पोइ नेक्स्ट जॉब अपॉर्चुनिटी आहे मैनेजर ऐप स्टोर एंड परफॉर्मेंस रिव्यू, या OG2 जी जॉब आहे। इन में मिनिमम ग्रेजुएशन रिक्वायर्ड आहे। कैंडिडेट्स हैविंग बैचलर इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन वुड बी प्रिफर्ड। उनके अलावा फर्दर हिन जो एक्सपीरियंस, हिन जो एबिलिटीज़ जेके उहे सभु लिखियल आहिनि। उनखां पोइ नेक्स्ट जॉब अपॉर्चुनिटी आहे उहा आहे डिजिटल इनोवेशन एंड रिसर्च ऑफिसर जी, OG3 जी जॉब अपॉर्चुनिटी आहे। इन में मिनिमम ग्रेजुएशन रिक्वायर्ड है इन कॉमर्स, फाइनेंस, मार्केटिंग, स्टैटिस्टिक्स, कंप्यूटर साइंस वुड बी प्रिफर्ड। उनखां पोइ फर्दर स्किल्स वग़ैरह लिखियल आहिनि। हाणे हिन में ओनली शॉर्ट लिस्टेड कैंडिडेट स्ट्रिक्टली मीटिंग द अबव मेंशन बेसिक एलिजिबल क्राइटेरिया विल बी, जेके बि मेंशन क्राइटेरिया ते पूरा लहंदा उन्हनि खे कॉल कयो वेंदो। 3 इयर्स जो कॉन्ट्रैक्ट आहे। उनखां तव्हांजो कॉन्ट्रैक्ट एक्सपांड थींदो रहंदो अगरि तव्हांजी परफॉर्मेंस ऐं मैनेजमेंट चाहियो तव्हांजो कॉन्ट्रैक्ट एक्सपांड थींदो रहंदो। इनिशियली 3 इयर्स जो कॉन्ट्रैक्ट आहे। तव्हांखे अप्लाई करण जा www.siddharth.pk/career ते वञी विदिन 10 डेज़ में अप्लाई कंदा। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। मज़ीद ऐं इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।